रसूल बख्श पलीजे सां काल थियल एपीसी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी नाज़रीन, आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस पुॼाणी ते पहुती आहे। उनमें मुख़्तलिफ़ शख़्स खे जेके दावतूं ॾिनियूं हुयूं उन्हनि तरफ़ां पंहिंजी राय जो इज़हार कयो वियो। उनखां पोइ गॾियल पधरनामो जेको आहे उहो 13 नुकाती जारी कयो वियो। एपीसी में छा छा थियो, कहिड़नि मामलनि ते डिस्कस थी, कहिड़े ख़िते जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे। मोहतरम रसूल बख्श पली जो जेके सरबराह आहिनि उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उहे आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में उन्हनि अचो त उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल था करियूं। आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में थियल फ़ैसिलो दरामद थींदो न थींदो ऐं उन सां गॾु ख़िते जी जेका सूरत हाल तब्दीली अचे पई, इन हवाले सां असीं ॻाल्हाईंदासीं। वली साहब अस्सलाम वालेकुम। साहब, आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में तव्हां शिरकत कई, हिते जेके मुख़्तलिफ़ फ़िक्र जूं पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे हिन में शरीक थियूं, कहिड़े साम्हूं आयो, ही जेके फ़ैसिला थिया छा इतफ़ाक़ राय सां थिया? हाणे उहा आहे हीअ हुई गॾु तफ़सील में त नथो वञी सघिजे, पर हिकिड़नि जो ख़्यालु हो त नेटवर्क सां असांजो तालुक़ न आहे। इहा ॻाल्हि ऐं नेटो जे सफ़ीरनि सां ॿुधाइणु खपे, पोइ मामिलो हल थी वेंदो। ख़्यालु तालुक़ ई न रखणु खपे, हाणे ख़तमु करणु पए। तालुक़ हुजनि पर बुनियाद ते आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारी हिसाब सां कजनि। टिनि जो ख़्यालु हो त अञा ख़बर नथी पए त छा पोज़ीशन आहे, पर तंहिं हूंदे बि हर ॻाल्हि लाइ माण्हू तयारु रहे ऐं पंहिंजी पोज़ीशन तयारु हुजे। इहे मुख़्तलिफ़ ख़्याल हो। पोइ हिते पंहिंजो मौक़ुफ़ रखियो, उन हवाले सां असांखे मुंहिंजो मौक़ुफ़ हमेशह ख़ासि हूंदो आहे। मुंहिंजो चवण जो हमेशह मतिलबु हाल जूं पाड़ूं माज़ीअ में खुथल। मूंखे ॿुधायो आम तरह त भुट्टे साहिब कंहिं ज़माने में किताबु लिखियो हो, ऑफ इंडिपेंडेंस, आज़ादीअ कूड़ो दास्तान। त जेके मुल्क ॿी थियनि इन ते नालो त आज़ाद मुल्कनि जो आहे, पर इहो रुॻो कूड़ आहे। त मुंहिंजो बसि इहा ॻाल्हि सही आहे। ॿी जंग जेका आउं चवां थो त ॿी जंग अज़ीम अंग्रेज़नि साज़िश करे रूस खे ख़तमु करण लाइ जर्मनी खे असल लड़ाई रूस सां करणी हुई, छा कई त कम थी ऐं रूस बची वियो। इंग्लैंड ऐं फ्रांस जेके स्पेन ऐं पोर्चुगाल जूं रियासतूं हुयूं सभु फैल, साम्राज्य जी रियासतूं ख़्याल थी वियूं। हिननि खे त टपड़ खणणा पिया, पर हिन अंग्रेज़नि रुॻो पुराणे क़िस्म जी जेका अंग्रेज़नि जी हुई, जेका रूबरू अॼु जे भेट में ख़राबु कान हुई। अंग्रेज़नि जी ग़ुलामी अॼु जे जदीद अमरीका में 1000 दफ़ा बहितर किन हालतुनि में। कराची अंग्रेज़नि जे ॾे में, कराची जी सफ़ाई जमशेद में हिकिड़ी इबरतनाक हुई। ऐं कराची नंढे कराची में रहियो त मूंखे त कराची में अखि न ॼाइनि। उहो त ऐं उते ई नो गो एरिया ऐं फलाणा हे हुई त ॻाल्हि ई अमरीका शुरू कराई आहे, उहो त कान हुई। त उन ज़माने खां वठी क्लासिकल कॉलोनियलिज़म जी जाइ ते नई ग़ुलामी, जंहिंमें उन ते मुतबर करे विहार हूंदो आहे, हूंदो नौकर आहे पर मैनेजर थो वेठो हूंदो आहे, हीअं करे हलंदो आहे, घर वेठो आहे, हुनखे ख़बर कान्हे आर्डर हुनजा बि हलनि, माण्हू सॼे मुल्क जो मालिकी आहे, कमदार आहे हिते चवनि। लेकिन हुते हुकूमत कंदो हो, ज़िम्मेदार हो। हिते ई तंहिंमें फ़ाइदो इहो आहे जो ॻाल्हि करण भाई केरु थो करे हेतिरा माण्हू हुनमें छो शाम में उहो वज़ीर आहिनि, ख़राबु माण्हू उन ख़बर आहे। अने जेके आका आहिनि से माठका वेठा आहिनि, अशराफ थियो मरे पियो माण्हू मरनि पिया, तबाह थियनि, सरदारनि
ॿार जेके आहिनि से क़तल पिया थियनि, नंढड़ियूं ॿायूं जेके ज़ोरीअ जिरगनि जे ज़रिए आकान खे ख़बर ई कान्हे, पाक साफ़ सुठा फ़ैसिला असांजा मोहसिन अज़ीम वाशिंगटन, जॉर्ज वाशिंगटन जा वारस वेठा आहिनि। असुल में उन्हनि जी सॼियूं बलाऊं बचियूं आहिनि, जिमें दहशतगर्द वेठा आहिनि, 35,000 दहशतगर्द वेठा आहिनि। जेको सो जदीद ही ग़ुलामी आहे जेका अॻे भेट में वधीक ख़तरनाक आहे। हिकिड़ो पैदा थियो आहे, अंग्रेज़ तजुर्बेकार हुआ, जमहूरियत दर्स में आया हुआ ऐं तमामु वॾा आकिल आलिम माण्हू हुआ, थोरला हुआ। तंहिं करे हुननि खे माण्हुनि सां रिआयत करण खे पई, सफ़ा आज़ादु हुई। हिन जुडिशरी खे इस्तेमालु कयो, को बि गुंडो विहारे उनखे वरी जुडिशरी खां हार पाराए। अंग्रेज़ ईअं न कंदा हुआ। तंहिं करे केतिरियुनि ॻाल्हियुनि बुनियादी जेका कल्चर ऑफ लाइफ आहे, तंहिंमें अंग्रेज़ हिन खां कई दफ़ा बहितर हुई किन ॻाल्हियुनि में। फत जाइ हाणे कनि पिया। तंहिं करे कूड़ी ही आज़ादी हाणे शुरू थियणु खपे ऐं सभिनी ॻाल्हियुनि जी तपास वठणु खपे। मिसाल तौरु माण्हू खे का ख़बर कान्हे त पाकिस्तान थियणु शर्त ईअं हुई, ॼण त ज़रे गॾु नादरशाही का थी वई। हिते असीं हिन वैले में पइजी विया ऐं उन दौर में जेरोसि न थी हलियो वेठो हुउसि, ॼण त हिकिड़े दुश्मन जी चढ़ाई थी वई। ऐं जिना बीमार खे 25 शायदि फेबरवरी आशा जा त उनखे कढी छॾियऊं था वॉकआउट करे। मुस्लिम वॾो मुड़ुसो ख़तरनाक माण्हू हो, पिदुअनि सां वढ़ंदुसि त हो खिलंदा, बैटन खिलंदो, नेहरू खिलंदो, महात्मा गांधी खिलंदो। तव्हांखे चयोसीं मुस्लिमनि खां हुकूमत कान हलंदी, थी वियो न, सही ॻाल्हि आहे। हाणे मुस्लमान क़ौम था खिलाइण लथे करिया। तंहिं करे जीअं जो भाउ ख़ामोशीअ सां जीअरो मरी वियो ऐं सभु कुझु सही चुप करे वियो। मोहम्मद तगलक जा पोइ लॻ उहे जेके हमला तगलक लटकण बीठो हूंदो, अलाउद्दीन बि आयो, अॼु अलाउद्दीन आयो कर आलनि कटण वारा जवान अची विया, सॼे मुल्क ते कब्ज़ो जेका पाण वरिती हुई 1930 में खां पोइ ऐं ख़ुदि मुख़्तियारी सूबाई वरितीसीं, त हिनखे घटि करे सभु कढियो। ॼण त नादर शाह जो कब्ज़ो थियो, ॼण त कब्ज़ो कयल इलाइक़ा मुकमल तरह कब्ज़ो कयल आहे। ॿरनि पियूं इहे थियनि पियूं जिन ते 10 क़तलनि जा केस आहिनि, से तलीम जे हवाले पिया हलनि। जिन माण्हुनि जे हथ सॼा रंग उहे बाक़ाइदे वेठा आहिनि, मुल्क जा वारस थियो ऐं हदीसूं ऐं लेक्चर खे जज़्बात सां ॿुधाइनि पिया। तंहिंजे करे उहा सूरत हाणे पाण खे पंहिंजे पेरनि ते मसइलनि मुल्क जे वज़ीर अज़म खे रूस ॾिनी दावत त अचो पाण हाल अहवाल करियूं। इहो अमरीका मुल्क जो अमरीका खे थो चए तोखे ग्वादर जो पार्ट ठाहे ॾियां, चवां थो मुल्क जी सरकार थी लिखे त असां हिंदुस्तान ते तंहिंखां बचा कंदासीं। केरु थो चए तूं करियो ऐं आयो करे टके वारा कामोरासी ख़तम आहे लिखूं असांखे 2 टे ॾोकड़ ॾियो एतिरा असांजे ॿार आहे रूस जा मश्करी आहे। वक़्तु आयो आहे कूड़ जेको ढोको आहे तलसम तिलसम आहे ॼट माण्हू वॾे में वॾो माता जेका असां फ़ौज आहे, फ़ौज जी तारीख़ त पढ़जे। पहिरीं लड़ाई में छा थियो, बंगाल हिते जी लड़ाई में थियो, हुते में छा थियो, 70,000 जी फॉरेन पॉलिसी जेका कम पिया कनि हे पिया कनि, इहे यानी तव्हां ॾिसंदा कोन। असांजो वज़ीर ख़ारजा हो ज़फ़रुल्ला ख़ान, साउथ ईस्टर्न ट्रेटी ऑर्गेनाइजेशन जो ॻोल्ह पे हली, उते पाकिस्तान खे पुछण खां सवाइ उन मंज़ूर खां सवाइ सही आहे। इहा हुई हुकूमत जेकी वरतो सो करे कंदो रहियो आहे। हीअ हुकूमत कान रही आहे, हिकिड़ी मुश्किल आहे हेसिताईं हली। त हाणे टाइम अची वियो आहे त उनखे सीरियसली वठिजे। या मुंहिंजो ख़्यालु आहे त
दुनिया में हिन वक़्तु मज़लूम तरीन क़ौमूं जेके आहिनि से मुस्लमान क़ौमूं आहिनि। उन वटि हेॾा ज़ख़ीरा आहिनि, तेल ॿिया अलाए छा, हुतां वठी एटलांटिक समुंड खां वठी पैसिफिक ताईं मुस्लमान सभु ग़ुलाम आहिनि अमरीका जा। ऐं हरमैन शरीफ़ अमरीका जो कमु धाराए कि उहो थो करे, अरबनि खे दॿाइण में वॾे में वॾो ख़ादमैन हरमैन शरीफ़। हाणे सभु मुस्लमान जेके आहिनि से गंडला थियो पूंग उन्हनि जे अॻियां हीअं था वेठा आहिनि। इन्हनि जो इलाजु इश्क आहे, चार घरां आहे, इन्हनि सभिनी खे गॾु कयो वञे ऐं हिननि खे जेका कूड़ी पई हले नरे तकवीर लाल किले पर हमला करे हुजे। हमिलो त माण्हू थो चवनि जेकॾहिं हमिलो असां पहिरियों कयो हुन जी हिस्ट्री अचणु खपे, कश्मीर जी हिस्ट्री अचणु खपे, कश्मीर जी लड़ाई कीअं थी। अखनूर ते जॾहिं पहुतियूं पाकिस्तान जूं फ़ौजूं तॾहिं ओचितो यया खे बदिली करे हिते छो आंदो वियो, लड़ाई टैंकनि जी थी तॾहिं ॿोलिया आया त उन लाइ बंदोबस्तु अॻवान छो कोन कयो वियो। मतिलबु प्रोफेशनली, जे तव्हां प्रोफेशनल आहियो तव्हांखे सुवाल जवाबु कंदा, वकील खां जवाबु कंदा, त पोइ तूं हीअ क्रॉस एक्सीडेंट छो कई, तूं डॉक्टर आहीं तो हीअ छो सुई आहीं। त ईअं सियासतदाननि खां, जजनि खां, जनरलनि खां, डिप्लोमेट्स खां, फॉरेन पॉलिसी जे इंचार्जनि खां, इक़्तिसादी माहिरनि खां, सियासी अॻवाननि खां, मज़हबी अॻवाननि खां पुछाणो थियणु खपे त तव्हां हीअ छा छा कयो आहे। ऐं अहिड़ियूं मीटिंगूं जो कलो थियूं, घटि में घटि इन लेवल ते मीटिंगूं थियनि, छो त हीअ मीटिंग ॾाढी शानदार हुई जंहिंमें गोड़ न हो, फसाद न हो ऐं कंहिं बि पंहिंजे हद खां तजावुज़ न थिए कयो। माण्हू ॿुधो थिए ॿ अखर वधीक थिए ॻाल्हायूं थिए, पर जेका पाकिस्तान में हमेशह हूंदी आहे पठपठां न हम ऐसा करेंगे फलाना करेंगे, बक 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 हर ॻाल्हि जो मसालो बक बक पोज़ मारणु, अखियूं हीअं करणु, हीअं करे निहारणु, तव्हां ॿुधंदियूं मुंहिंजे में हीअं हीअं कबी वञनि, उहो न हो। समझीदे फज़ीलत नहीं कई, चीफ ऑफ द आर्मी स्टाफ बि फज़ीलत सां ॻाल्हायो, सभिनी फज़ीलत सां, कंहिं पोज़ बोज़ न आयो। जीअं भार पाण में बच कंहिंखे रिपोर्टिंग ॾे हुजे पंहिंजे ख़ानदान में, तीअं ॻाल्हि ॿोल थी। तंहिं करे आउं उन्हनि खे मुबारकबाद ॾियां थो जो पहिरीं शुरूआति थी आहे। जीअं ॾखण अफ्रीका में ट्रुथ कमीशन वेठी हुई त जांच कर असल ॻाल्हि छा हुई, ॿाहिरां त हिकिड़ो बयानु अचे पर असल छा आहे। हाणे रिवाज आहे ट्रूथ अमेरिका, तंहिंमें उहे ॻाल्हियूं कबियूं आहिनि जेके हूअं अख़बार में आहियूं, सचियूं अख़बारूं उहे थियूं अचनि कि ट्रू हिस्ट्री ऑफ पाकिस्तान टी शोबनि जी अचणु खपे। हाणे सीरियसली आज़ादु मुल्क तरफ़ वधूं, आज़ादु आहियूं कोन, मुकमल ग़ुलाम आहियूं, तरफ़ वधूं। मसल कराची जो अॾो आहे, नेटो जो अॾो आहे, वेठा आहिनि सफ़ीर वेठा आहिनि, सलाम अलैकुम, यानी सभु को ॿार नंढड़ो आहे ताईं मथां ठरां ठरां सॼो ॾींहुं पिया सफ़ीर अमेरिका जर्मनी ऐं फलाणे जा ठरां ठरां कुर्बान कुर्बान पिया वञनि। इहा हिकिड़े मुल्क जी बेइज़ती न आहे जो माण्हू पिया कनि। फॉरेन एम्बेसडर्स खे असांजो ॾोहो आहे, हू चयो त मुंहिंजो ॾोहो कोन्हे, ॾोहो आहे चयो हिन ॾा रिपोर्ट केरु पियो वठे, फॉरेन एम्बेसडर्स। इहा आहे मुल्क जी आज़ादी। त इन बारे में तमामु सुठी गॾिजाणी थी। जनरल ज़िया में जॾहिं रशिया अफ़गानिस्तान में हो, उन दौर में हिते मुजाहिद थिया, उहो मुजाहिद कंहिं पैदा कया, उनखां पोइ उहो साॻिया मुजाहिद परवेज़ मुशर्रफ जे दौर में अमेरिका जे चवण ते दहशतगर्द थी विया। काल जेका APC थी आहे उनमें हिकिड़ो फ़ैसिलो इहो बि थियो आहे त कबाली में जेके मुख़्तलिफ़ धुरियूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो, मतिलबु त काल जेके तालिबान दहशतगर्द हुआ सुभाणे उन्हनि सां ॻाल्हि, सुभाणे छा ॿीहर उहो पाकिस्तान जी जेका हिस्ट्री आहे उहो आहे बि त हू जेके आहिनि मुजाहिद डिक्लेयर थींदा। ताईं हुननि खे हींअर रिआयत मिलंदी। मैदान जंग में हिननि खे कजनि था ऐं लड़ाई, हू बि लड़ाई वरी हिते लड़े, इहा हिनखे थींदी। पाकिस्तान जे हथनि में जेके इक़्तिदार जूं वॻूं अचनि पियूं, सम्झ अचे पई, गॾियल कनि पिया। अॻे त हे हिन जहिड़ा गदार जेके हूंदा हुआ, हे हो उहो गदार अचो अंग्रेज़नि सां ॻाल्हाए फ़ैसिलो कंदा। हाणे त पाकिस्तान जा अवाम इहा ॻाल्हि बर्दाश्त न कंदा। तंहिं करे इहा ॻाल्हि असां एजेंडा ते रखी आहे त सियासी ऐं मज़हबी जो रिकॉर्ड छा आहे, उहे केतिरे केतिरे वतन सां वफ़ादार हुआ, केतिरा अमेरिका जा एजेंट हुआ, केतिरा गैर मुल्कनि जा हुआ, केतिरो हुननि लॉरेंस अरेबिया सां गॾिजी तुर्की सल्तनत खे ख़तमु कयो, मुस्लमान मुल्कनि खे ग़ुलाम बनायो, सॼे अरब पटे खे ग़ुलाम बणाए पाण वठी अची वरी उन जा हर में पंहिंजे वारस थी वेही रहिया। जासूस जो लॉरेंस अरेबिया, इन सभिनी जो हिसाब किताब थियणु खपे। हीअ शुरूआति आहे, आख़िरी जी ॻाल्हि न आहे, हीअ हर्फ़ अवल आहे। इन्हनि जो हिसाब थियणु खपे। माण्हू सुजाॻ थी विया आहिनि,
मसलन हीअ आहे ॿोॾ आहे, ॿोॾ अमेरिका हंदी आहे जेका तव्हांखे ख़बर त हाणे माण्हुनि जंहिंमें तमामु वॾियूं हिसाब कया आहिनि त ककरनि ते कब्ज़ो आहे। तव्हां चीन में बि रिसर्च थिए पई, मूं अॻे ई लिखियो आहे न ते मुल्क खे खपेव त मींहं जेतिरो खपे ई ॿोॾियूं करो, छो त अमेरिका जो तय थियल आहे सिंध ते कब्ज़ो करिणो, सिंध ते कब्ज़ो करे सॼी खे कबो आहे, पाकिस्तान खे ख़तमु कबो, सिंध जा दहशतगर्द त वधाए हेॾो कबो, उनखे पाकिस्तान जो अॻवान बणायो, सॼी मालिक थींदा। इहा आहे अमेरिका जी पोज़ीशन। पर उन में हीअ ॻाल्हि रुख न हुजंदी, माण्हू इहा क़बूल कोन कंदा ऐं रुगो जीअं आहिनि ईअं न हलंदा। फलील साहब, हिकिड़ो सुवाल इहो पैदा थो थिए त ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जंहिंमें समूरनि जमायतनि जी नुमाइंदगी हुजणु घुरिजे, बलोचिस्तान मुख्य जेके जमायतूं आहिनि, कॉन्फ्रेंस जमायतूं आहिनि, उन्हनि जा अॻवान एहतजाजनि हिन में शरीक थिया। पाण ॾिठोसीं त सिंध जूं समूरियूं कॉन्फ्रेंस पार्टियूं जेके आहिनि उन इन APC में शिरकत जी दावत न ॾिनी वई, इनखे कीअं था ॾिसो? मूंखे ख़बर आहे त नावत कंहिंखे मिली आहे कंहिंखे न मिली आहे। जो अॻवान जेको कमिटी जो उहो त वेठो कल्ह, अलाए कहिड़ी हैसियत में आयो, पंहिंजी पार्टी हैसियत में आयो या सभिनी जे पारां नुमाइंदो थी आयो। बलूचिस्तान जा अॻवान पार्टियूं उन्हनि इहो मुनासिबु सम्झो, हुननि जो पंहिंजो फ़ैसिलो हो त छा फ़ैसिलो आहे छा फ़ैसिलो न आहे, उन्हनि जे बारे में आऊं नथो ॻाल्हायां, पर उन्हनि सही कमु कयो। पर उन्हनि जे पारां कल्ह ॻाल्हि ॿोल तमामु घणी बि थी वई त बलूचिस्तान में असां फ़ासिलो आम माफ़ी ॾिनी वञे ऐं बलूचिस्तान खे हर सां चांस ॾिनी वञे त उन ते वरी गौर करियूं। अच्छा सर, आख़िरी सवाल आउं पुछंदुसि, हीअ जेका ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी उनमें मुख़्तलिफ़ जेके फ़ैसिला आया उन इतफ़ाक़ राय थियो, तव्हां छा था सम्झो त हाणे पाकिस्तान बहितरी ॾांहुं वेंदो, इहे जेके डिसीजन कया विया आहिनि उन ते ऐं तरफ़ां जेके इल्ज़ाम हया विया आहिनि उन्हनि खे मुस्तक़बिल में रद्द करे कहिड़ी पॉलिसी पाकिस्तान जी हूंदी अमेरिका सां? ॾिसो, अमेरिका तरफ़ां इल्ज़ाम मश्करी जी ॻाल्हि आहे। अमेरिका हिकिड़ी वक़्त में 5 लख मारे छॾिया जापान ते, जापान जे माण्हुनि जे पीउ जा नौकर हुआ, नौकर पटे वाला हुआ, मारे छॾी, वरी इल्ज़ाम थी हाणे 2 लख ॿार मारे या क़तल कई आहे हिन में इराक। बुश ते केस हलियो, हे हिननि ते इल्ज़ाम फलाणे सां तूं ॻाल्हाईंदो, बुश ते कंहिं केस हलायो तो हे 2 लख माण्हू मारे छॾिया, करे छॾिया, सॼो मुल्क तबाह करे छॾियो, केस हलियो। हिन ओबामा हली वियो, तूं फलाणे मुल्क में वञी उतां वञी माण्हू हिकिड़ो गिरफ़्तार कयो, तूं हलायो खणी कहिड़ो वॾो आॾी हो, तुंहिंजा त 2000 माण्हू हुआ न, तूं घणा माण्हू मारिया आहिनि अफ़गानिस्तान में, हिते घणा माण्हू मारिया अथई, अफ़गानिस्तान इराक में घणा मारियो अथई, 5000 जे वक़्तु 5 लख मारिया आहिनि, 50 लख माण्हू मारण वारा आहियो, वरी ॿियनि ते मुड़ुस इल्ज़ाम पिया ॾियो, मुल्क जा मालिक कयो, आसमान तारायो, हिकिड़ी आज़ाद मुमलिक जंहिं वॾे स्तर सां ॻाल्हाए त तव्हांखां पुछियो माण्हू ॻाल्हाए था, त इल्ज़ाम अखर हिकिड़ी बेहूदी ॻाल्हि आहे। बाक़ी हिन पासे जे हिन में को फज़ीलत हूंदी ऐं अॻिते वधण लाइ जेको एतिराम मिलियो आहे हिन हुकूमत खे त सभई माण्हू हुन सां शदीद इख़्तिलाफ़ हिन सां गॾु आहिनि, उन्हनि जो जेकॾहिं हिननि कान कयो ऐं हिन सिलसिले खे कयो, ऐं आउं सम्झां थो त गिलानी जेको सफ़ा उॿाहिरो न आहे ऐं हल्कड़ो मूंखे नज़र नथो अचे, हिकिड़ा हूंदा न बिजली टाइप जे मिंट में पलटो छलटो हणणु, मूंखे ईअं लॻे थो त माण्हू में कुझु सेल्फ रिस्पेक्ट आहे, ज़बान जो वकार जो ख़्यालु आहे, उते त ॾाढो बिहेव सुठो कई, अॻे ॿियो कई, जेकॾहिं सम्झ सां अॻिते वधिया ऐं टी पार्टी अंदरि जेका तंहिंजो असर न कया त हिकिड़ा नई ईजाद हितां शुरू थी, प्रोसेस थी सघे थो, पाण हींअर आज़ादु कोन थी वेंदासीं, पाण हालत थी कोन वेंदासीं, पाण सही कोन थासीं, राति विच में पाण होशियारु कोन थासीं, छोकिरो 8 दफ़ा इम्तिहान में फेल थियो त पहिरीं हिकदमि पहिरियों नंबर कोन ईंदो, प्रोसेस में छा थी सघे थो, अचो पाण उमेद करियूं त ईअं छॾ थिए। रसूल बख्श फलील साहब ॻाल्हि ॿोल करे रहे हो ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस